हैदराबाद में लतीफ़ाबाद 11 नंबर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रहवासियुनि बरसाती पानी निकाल न थियण ख़िलाफ़ शहबाज़ बिल्डिंग आरो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जे सबब ट्रैफ़िक मुअतल थी वई। लतीफ़ाबाद जे इलाइक़े महर अली सोसाइटी, आलम टाउन, मल्हा ॻोठ ऐं फातिमा जिना कॉलोनी जे रहवासियुनि 15 ॾींहनि खां बरसाती पानी निकाल न थियण ते ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाजी अॻवाणी कंदड़नि जो चवणु हो त ज़िले इंतिज़ामिया जी नाअहली सबब असांजे इलाइक़नि मां बरसाती पानी 15 ॾींहं गुज़रण बावजूद नेकाल नाहे थी सघियो, जंहिं सबब 10 सालनि जो मासूम ॿार लियाकत भट्टी बरसाती पानी में ॿुॾी फोत थियो आहे, पर पोइ बि ज़िले इंतिज़ामिया घोर निंड सुतल आहे। उन्हनि वधीक चयो त असांजे इलाइक़नि महर अली सोसाइटी, आलम टाउन, मल्हा ॻोठ ऐं फातिमा जिना कॉलोनी जे सभई घरनि में हींअर बि केतिरा ई फुट बरसाती पानी मौजूदु आहे, जंहिं सबब हू सख़्त परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह समेत आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त संदनि जे इलाइक़नि मां फौरी तौर बरसाती पानी निकाल कराए ईंदड़ वधीक हादसनि खां बचायो वञे।